अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। दर्द जा पेरा खणूं था ऐं दर्द जी अहिड़ी लकीर जेका अॼु बि रूह खे रतो छाण करे थी, उन जो ज़िक्र छेड़ियूं था। जलावतन सिंधीअ धर्मपार जे दर्द बाबति आहे। साईं मोहम्मद यूनस महर जो लेख अवां जे समातन जी नज़र करियूं था। जलावतनी छा आहे ऐं जलावतनी जो दर्द छा आहे, इहो को कामरेड हशूअ केवल रामाणी खां पुछे, जंहिंखे हैदर मंज़िल खां गिरफ़्तार करे कुझु ॾींहं जेल में रखी पोइ उतां सिधो हिंदुस्तान लॾे वेंदड़ सिंधी हिंदनि जे बहरी जहाज़ में जलावतन कयो वियो। हुन सिंध नथे छॾणु चाही, पर हुनखे ज़ोरीअ पंहिंजे वतन ऐं धरती माउ खां जुदा कयो वियो। हिंद में हशू केवल रामाणी हिकु पल लाइ बि सिंध जी यादि खां धार न थी सघियो। सिंधियुनि जो हिकु जेनियस सियासी अॻुवाण जंहिं ख़ुदि साईं जीएम सैद खे क़ौम जी वसफ़ सम्झाई हुई, विलायत खां पढ़ी आयल सेक्युलर सिंधी जंहिं अंग्रेज़नि खां सिंध जी आज़ादी जा ख़्वाब ॾिठा हुआ, जंहिं आज़ादु सिंध में मज़हबी रवादारी वारो निज़ाम क़ाइमु करणु चाहियो पए। जॾहिं वतन आज़ादु थियो त खेनि चयो वियो तव्हां सिंध छॾे वञो, छो तव्हां मुस्लमान न आहियो। हुननि कॾहिं सोचियो बि न हो त वतन जी आज़ादी उन्हनि लाइ जलावतनी जो दर्द खणी ईंदी। पोइ हशू खे ज़ोरी पंहिंजी जनम भूमि खे छिनी धार करे खेसि हिंदुस्तान मोकिलियो वियो, जिते हू सिंध जी मोहबत में ज़हनी तवाज़न वञाए वेठो। वतन जी जुदाई हुनखे पलड़े आराम करणु न ॾिनो। पोइ उहो हशू हिकु ॾींहुं ग़ाइबु थी वियो, वरी कंहिं बि न ॾिठो। शायदि बम्बई म्यूनिसिपल कमेटी लावारस सम्झी अग्नि संस्कार करे छॾियो, या हिंदुस्तान खां सिंध जो बॉर्डर क्रॉस कंदे किथे मारिजी वियो। सिंध अजीब लोक कहाणी आहे। सिंधी सभिनी लोकनि खां बिल्कुलु अलॻि आहिनि। हुननि खे वतन सां ईअं ई प्यारु आहे जीअं कंहिं मासूम ॿार खे पंहिंजी जीजल अमड़ सां प्यारु हुजे, जो हिकु पल बि माउ खां जुदा थींदो त रड़ीअ नास थींदो, बेचैन रहंदो। असां लाइ वतन जो दर्द माउ बराबरि आहे, जंहिंजी मोहबत असां लाइ ईमान जो हिसो आहे। उहो वेसाह फ़क़्ति असां मुस्लिम सिंधियुनि जो न आहे, उन वेसाह सां मज़हब ऐं दीन जो को तालुक़ु न आहे। सिंध सां मोहबत जो जज़्बो असां लाइ सभिनी जज़्बनि खां उत्तम आहे। उन जज़्बे में ई असांजो सॼो सिंधी समाज, असांजी तहज़ीब, तमदन, असांजो अदब ऐं शाइरी रंगियल आहे। अलस्त बिकुम जॾहिं कने पयोम, कालू भला कलबसी तॾहिं तित चयोम, तिनीअ वेर कयोम वचन वेड़ीचन सां। कुदरत जॾहिं रूह ख़लक़ियाई उन्हनि खां पुछा कयाई त छा मां तव्हांजो रब न आहियां, त मूं जवाबु ॾिनो बराबरि तव्हां असांजा रब आहियो। उन वक़्तु मूं पंहिंजे माण्हुनि सां, देशवासियुनि सां मोहबत जो वाइदो कयो। उहो असां सिंधियुनि जो तहज़ीबी मिराज आहे त असांजो वतन सां तॾहिं खां मोहबत जो वाइदो थियो जॾहिं अञा हज़रत इंसान पैदा बि न थियो हो। फ़क़्ति रूह ख़लक़िया विया हुआ, उन करे असांखां वधीक को बि जलावतनी जो दर्द नथो सम्झी सघे। असां सिंधियुनि जी हिकिड़ी जलावतनी त उन ॾींहुं थी हुई जॾहिं विरहाङे वक़्तु 8 लख सिंधी पंहिंजी जन्नतुल सिंध, पंहिंजा महल माड़ियूं, दोस्त अहबाब, वॾी ॻाल्हि त मज़बूत मुआशी कारोबार छॾे फ़क़्ति बचा वठी हिकु अहिड़े देश मोकिलिया विया जिते न उन्हनि जो देश हो, न वाक़फ़ियत, जिते न उन्हनि जी ॿोली ऐं सक़ाफ़त हुई, न ई झूलेलाल, न सिंध जी शिकारपुर ऐं हीराबाद, हैदराबाद जहिड़ा हुननि लाइ शहर हुआ। पर सलाम आहे असांजे उन्हनि भाइरनि खे जिन कंहिंजे अॻियां हथु न टंगियो, ऐं हाणे 79 सालनि खां पोइ हुननि जो ॿियो नस्ल मच्छी मानी लाइक़ु थियो आहे। हिंदुस्तान जी मईशत में सिंधियुनि जो पंहिंजो अददी शुमार खां बि वधीक मुआशी हिसो आहे। सॼो हिंदुस्तान हुननि खे इज़त जी निगाह सां ॾिसे थो, ऐं सिंधी ॿोली हिंदुस्तान जे 8 शेड्यूल तहत हिंदुस्तान जी क़ौमी ॿोली आहे। उहो आहे असां सिंधियुनि जी महिनत, मोहबत ऐं जदोजहद जो मान, जो असां पंहिंजी सिंध वतन जे तहज़ीबी विरसे, इंसान दोस्ती, मज़हबी रवादारी, बक़ाए बाहिमी ऐं अमन आलम ज़रिए कंध मथे खणी हलूं था। हिकिड़ी जलावतनी विरहाङे वक़्तु थी, पर ॿिया जेके हिते रहिया से बि रियासत ऐं हुकूमतनि जी ॿ जो शिकार रहिया। धर्मपाल जो दर्द उन्हनि हिंदू सिंधियुनि जो दर्द आहे जेके विरहाङे वक़्तु पेर खोड़े बीठा ऐं सिंध न छॾी।
उहो ई कामरेड सोभे ज्ञानचंदाणी जो अज़म बि हो त जे मुस्लमान थियणो पियो त थींदुसि पर वतन न छॾींदुसि। डॉक्टर धर्मपाल उन्हीअ पंहिंजी पीड़ा जो इज़हार ताज़ो कैनेडा में थींदड़ साना जे सालियाने कन्वेंशन जे मेड़ में कयो, जिते हू पंहिंजे पुराणे साथी कामरेड कन्यालाल सां गॾु शामिलु थियो हो। हुन चयो त आऊं 35 साल सिंध में ऐं 35 साल हिंद में रहियो आहियां। हाणे 70 सालनि जी उमिरि खां पोइ अमेरिका में रहां थो ऐं अमेरिका जो ग्रीन कार्ड होल्डर आहियां। असां जेकमाबाद ज़िले जे ठुल तालुके जे हिकु ॻोठ जा रहवासी हुआसीं। मुंहिंजो ॾाॾो उते ज़िमीदार हो। ॻोठ जे वॾेरे हिंदनि खे लॾाइण लाइ ॻोठ में धाड़े जी वारदात जो मनसूबो तयारु कयो ऐं मुंहिंजे ॾाॾे खे सॾाए चयाईं त ॻोठ में ही वारदात थियण वारी आहे, जंहिं करे बहितरु थींदो त तव्हां जेकमाबाद या शिकारपुर लॾे वञो। पोइ असां जेकमाबाद लॾे आयासीं। आउं जेकमाबाद में पढ़ियसि। इंटर में सॼे हैदराबाद बोर्ड में मुंहिंजी 14हीं पोज़ीशन हुई, पर सॼी सिंध में असां हिंदुनि लाइ फ़क़्ति 10 सीटूं मुख़्तस थियल हुयूं। उन करे उन साल आउं LMC में दाख़िला हासिलु न करे सघियसि। उन खां पोइ ॿिए साल मुंहिंजी दाख़िला थी। आउं डॉक्टरी पढ़ी अखियुनि जे शोबे में वियना ऑस्ट्रिया मां स्पेशलाइज़ेशन करे जेकमाबाद में अखियुनि जो सर्जन मुक़ररु थियसि। पर जॾहिं बि हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जी जंग लॻंदी हुई त जेकमाबाद जे सभिनी नाम्यारनि हिंदुनि खे डिफेंस ऑफ पाकिस्तान जे रोल हेठि गिरफ़्तार करे जेल हवाले कयो वेंदो हो। ॿुधायो त असां सिंध में रहंदड़ हिंदुनि जो हिंदुस्तान सां कहिड़ो वास्तो या राब्तो हो जो असांखे जेल में विधो वेंदो हो। इहो सभु मक़ामी इंतिज़ामिया जेका तहसूबी धारियुनि ते मुश्तमिल हूंदी हुई, तंहिंजे ज़ुल्मनि जो शिकार थींदा हुआसीं। 1965 में मुंहिंजे पीउ खे गिरफ़्तार करे जेल में विधो वियो ऐं 1971 में जॾहिं आउं फ़क़्ति 16 सालनि जो हुअसि त पीउ सां गॾु मूंखे गिरफ़्तार करे 1 महीने लाइ सखर सेंट्रल जेल में रखियो वियो। फ़क़्ति इन करे जो असां सिंधी हिंदू हुआसीं। मज़हब जे बुनियाद ते असां सां ई रियादती थींदी हुई। जॾहिं हिंदुस्तान में बाबरी मस्जिद जो वाक़ियो थियो त हिक ई वक़्तु साॻे ॾींहं ते जेकमाबाद में 10 मंदरनि ते हमिलो करे उन्हनि खे बाहि ॾेई साड़ियो वियो। सॼे शहर में सड़ंदड़ मंदरनि मां निकिरंदड़ बाहि जे शोलनि ऐं दूंहनि जे ककरनि ज़रिए हिंदू जाति में ख़ौफ़ वारी कैफ़ियत पैदा कई वई। उन खां सवाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते धाड़ियल वसीले होंद वारनि हिंदनि खे अगवा करे भुंग जा पैसा वरिता वेंदा हुआ। मुंहिंजे भेणवीअ खे मुंहिंजी अस्पताल साम्हूं अगवा कयो वियो ऐं हू केतिरा ई हफ़्ता अगवा रहियो, जंहिं सबबु असांजे घर में हिकु ख़ौफ़ तारी थियो ऐं असां जेकमाबाद छॾे कराची मुंतक़िल थियण लाइ मजबूर थियासीं। कराची में मूंखे ज़िले ॾखण में सर्जन मुक़ररु कयो वियो ऐं कुझु वक़्त खां पोइ MQM वारनि मूंखां पुछा कई त अवां सिंधी आहियो, हे त कीअं आया आहियो। उन वक़्तु सिंधी मुहाजिर झेड़ा हलंदा हुआ। कराची में सिंधियुनि जी टारगेट किलिंग जा रोज़ वाक़िया थिया पए। उन वक़्तु तारक रोड ते शहबाज़ होटल ते धारियुनि हमिलो कयो ऐं मुंहिंजे भेणवीअ जे भाउ खे मारियो वियो। तंहिं सबबु असां सिंध छॾण ते मजबूर थियासीं। असां सिंध छॾे पंहिंजे ख़ानदान समेत इंदौर लॾे वियासीं, जिते बि आऊं 35 साल अखियुनि जे बीमारियुनि जे सर्जन तौरु ख़िदमतूं सरजाम ॾींदो रहियुसि। हाणे आऊं पुटनि वटि अमेरिका में रहां पियो, पर मुंहिंजी मुहबत जो महवर अॼु बि सिंध आहे। जॾहिं मां अमरीकी ग्रीन कार्ड होल्डर आहियां त मुंहिंजी उहा कोशिशि आहे त जेकमाबाद में डॉक्टर अदीब रिज़वी जे सहकार सां डॉक्टर मुरलीधर सां गॾिजी SIUT जी हिकु अस्पताल खोलियां, छो त डॉक्टर मुरलीधर अॻे SIUT में प्रोफेसर आहे, जंहिं जेकमाबाद जी आवाम जी गॾिजी ख़िदमत करण जी हामी भरी आहे। इहो आहे डॉक्टर धर्मपाल जो दर्द, जेको सिंध छॾण ते मजबूर थियो, पर हुनजो जीउ सिंध वतन सां जुड़ियल आहे। कंहिं बि घड़ी पाण खे सिंध वतन खां जुदा न करे सघियो आहे। धर्मपाल जे दर्द जे हवाले सां हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मोहम्मद यूनस महर जी लिखणी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।